नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। हिन वक़्तु तव्हांखे सोबो देरो मां ख़बर ॾींदा आहियूं। सोबो देरो थाणे जी हथ ॻोठ मोहिणे देरो में घटी जी मालकी तां जहिड़ो फायरिंग में गोलियूं लॻण सबबि 15 सालनि जो असद अली भगत क़तल थी वियो। हिकु ॼणो अयाज़ अली भगत ज़ख़्मी थी पियो। वाक़िए जी इत्तला ते सोबो देरो पुलिस वाक़िए हंधि पहुची मक़तूल जो लाश खणाए पोस्टमार्टम लाइ सोबो देरो अस्पताल आंदो। उन मौक़े ते ज़ख़्मी अयाज़ अली भगत मीडिया वारनि खे ॿुधायो त सुबुह असां घटी वटि बीठा हुआसीं त मुख़ालिफ़ धुर हाजी भगत, रोशन भगत, इरफान भगत ऐं ॿियनि असां ते फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिं में गोलियूं लॻण सबबि असद अली भगत क़तल थी वियो आहे ऐं मां ज़ख़्मी आहियां। हिन चयो त घटी जी मालकी तां 2 सालनि खां तकरार हलंदड़ हुयो। असां सां वॾो ज़ुल्म थियो आहे, असां सां इंसाफ़ कयो वञे। पुलिस मूजिबि झेड़े जो कारण घटी जे रस्ते जी मालकी तां हलंदड़ तकरार ॿुधायो पियो वञे। हिन क़त्ल जो केस दाख़िल न थी सघियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।